अस्सलाम वालेकुम नाज़रीन, डिया डिया लाट जी इंटरव्यू सीरीज़ में सतार सरोया जी ख़िदमत में हाज़िर आहे। अॼु असां शाह लतीफ़ जे ॿिनि सुरनि जे फ़िक्र ते ऐं उन जे कुझु शेरनि ते ॻाल्हि ॿोल कंदासीं। लतीफ़ साईं जीअं त सिंधी शाइरीअ जो इमाम आहे ऐं लतीफ़ साईं छाकाणि त हिकु आलमगीर ऐं आलमी शोहरत रखंदड़ हिकिड़ो अहिड़ो मुफ़क्किर आहे ऐं अहिड़ो शाइर आहे जंहिंजो मिसाल सॼी दुनिया में नथो मिले। इन 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 कैलेबर जो शाइर असांखे सॼी दुनिया में किथे बि नथो मिले। इहा ॻाल्हि मां पाण नथो चवां, इहा ॻाल्हि मुहक़िक़नि साबित कई आहे ऐं ख़ुदि अंग्रेज़ मुहक़िक़नि यानी यूरोपी मुहक़िक़नि पंहिंजे रिसर्च ऐं तहक़ीक़ जे आधार ते ऐं दुनिया जे ॿियनि शाइरनि सां तक़ाबली जाइज़ो पेश करण खां पोइ इहा ॻाल्हि कई आहे दुनिया जो वॾे में वॾो शाइर शाह लतीफ़ आहे। ठीकु, इन सिफ़ में ॿिया बि शाइर ज़रूरु हूंदा पर लतीफ़ साईं जो हिकिड़ो पूरो पंहिंजो मक़ाम आहे। लतीफ़ साईं जो सुर आहे कल्याण ऐं ॿियो आहे यमन कल्याण। ॿई सुर जेके आहिनि उहे इंतिहाई अहमियत वारा सुर आहिनि। सुर कल्याण जॾहिं ॻाल्हि था कयूं त कल्याण यानी संस्कृत जो लफ़्ज़ आहे कल्याण, जंहिंजी माना आहे अमुन, शांती, सुख। हाणे कल्याण जी माना थी वई अमुन, शांती ऐं सुख। कल्याण जेको सुर आहे उन जे फ़लसफ़े में उन में अंदरि जेको राज़ आहे उहो आहे वहदानियत जो राज़, वहदत कसरत कुल वारो कॉन्सेप्ट। पिरीअ खे जेको आहे रब सां भेंट ॾिनी वई आहे ऐं रब साईं जी हिकिड़ाई बयानु कई वई आहे। हिन में मोहम्मद कारणीअ जो बि ज़िक्र आहे। हिन में जेको राज़ आहे उहो वहदतुल वजूद वारो यानी तसव्वुफ़ जो राज़ हिन सुर में मौजूदु आहे। इहो ई सबबु आहे जो लतीफ़ साईं चयो त अवल अला अलीम आला आलम जो धणी कादिर पंहिंजी कुदरत सां क़ाइमु आहे क़दीम वाली वाहिद वहदहू राज़िक़ रब रहीम सो सारा सचो घणी चई हकीम करे पाण करीम जोड़ जोड़ जहान। पढ़ाॾो सो सॾु वारो जेको कॉन्सेप्ट आहे, पढ़ाॾो सो सॾु वरवाईअ जो जेलही उहा अॻई गॾु ॿुधण में बथिया। हाणे पढ़ाॾो सो सॾु वारो कॉन्सेप्ट बि इन में ई आहे। एक कसर दर लख कोणे कुणस किणस ॻिड़खियूं जेॾां कयां परख तेॾां साहिब साम्हूं। एक कसर, एक माना हिकु, कसर माना बहल। एक कसर दर लख, लखे दर, कोड़े माना बेशुमार जेके ॻाणे में ई न अचनि, ॻिड़खियूं दरियूं जेॾां कयां परख तेॾां साहिब साम्हूं माना हर जाॾे ॾिसजे थो तॾहिं रब पाक नज़र अचे थो यानी वहदतुल वजूद जो जेको आहे फ़िक्र आहे उहो असांखे हिन सुर कल्याण में मिले थो। शेर आहे लतीफ़ साईं जो त अंधा ऊंधा वेज खल पुॼाड़िया खाए असां ॾुखी ॾील में तूं प्यारी पेज सूरी जनी सेज मरण ते मुशाहिदो। यानी सूरीअ खे सेज बि लतीफ़ साईं हिन सुर में करार ॾिनो आहे ऐं मरण जो मुशाहिदो बि लतीफ़ साईं हिन में बयानु कयो आहे। ऐं अंधा ऊंधा वेज माना वेज जो ज़िक्र बि असांखे हिन सुर में मिले थो। वेज मबुकी ॾे अला चङी मथियां सॼण मान अचे करला हुजे कॾहिं कॾहिं या हुए त वेजनि वटि तूं कीअं जीअ जॾो थिए सिर ॾेई में सट को न कई ढबड़ा को आहे त अॻियां अॾनि वटि पोयनि सिर संभाया। हाणे ॾिसो हिन शेर खे तव्हां लिंक कयो उन केस सां, उन वाक़े सां जेको ईस्ट शोले जी अदालत में आयो हो। ठीकु आहे, अॻियां अॾनि वटि पोयनि सिर संभाया कावड़ त पवी कबूल में मछण ठाही घटि कलाल की हट थो कुपण थो कुसण जो कूप पए। हाणे इन खे तव्हां वरी लिंक कंदव। तव्हां खां सवाल जॾहिं असां हिन ते कल्याण ते ॻाल्हाईंदासीं त पोइ तव्हां खां पुछी सघनि था त वेजनि जो ज़िक्र लतीफ़ साईं कहिड़े सुर में कयो आहे? तव्हां चओ साईं कल्याण में। अच्छा, भला इहो ॿुधायो त सूरीअ खे सेज या मरण खे मुशाहिदो लतीफ़ साईं कहिड़े शेर में बयानु कयो आहे? तव्हां चओ साईं कल्याण में। वरी तव्हां खां पुछंदा त पढ़ाॾो सो सॾु वारो कॉन्सेप्ट कहिड़े रिसाले कहिड़े सुर में आहे? तव्हां चओ साईं कल्याण में। अहिड़े तरीक़े सां वेज मबुकी ॾे अला चङी मथियां सॼण मान अचे करला उथी कॾहिं, इहो फ़िक्र कहिड़े शेर में समायल आहे? तव्हां चओ साईं कल्याण में। प्रिया संदे पार जी मिड़ई मिठाई कान्हे कढ़ाई चखी जे चेत करे। यानी हाणे इहा ॻाल्हि बि तव्हांखे ज़हनशिन करणी पवंदी त इहा ॻाल्हि लतीफ़ साईं सुर कल्याण में कई आहे। अहिड़े तरीक़े सां जॾहिं कल्याण मां निकिरी असां यमन कल्याण में था अचूं त यमन कल्याण यानी मन खे रोकणु। माना हिन में लतीफ़ साईं मन खे रोकण जी ॻाल्हि कई आहे। मन खे बुरनि ख़्यालनि खां, बुराइनि खां, पुछाइनि खां, लालच खां ऐं लोभ खां कीअं पंहिंजे मन खे रोकणो आहे उहो कुझु बुनियादी नुक़्ता बयानु कया अथई जंहिंजो रूहानी राज़ बि हिन सुर में समायल आहे। यानी सूफ़ी लाकूफ़ीअ वारो कॉन्सेप्ट असांखे हिन सुर यमन कल्याण में मिले थो। अहिड़े तरीक़े सां मोखी ऐं मतारनि जो ज़िक्र बि असांखे हिन सुर यमन कल्याण में मिले थो।
ऐं लतीफ़ साईं पंहिंजे मन खे करहे सां भेट बि हिन सुर में ॾिनी आहे। याने हींअरो ओठीअ वॻ जीअं वारो कॉन्सेप्ट या करहो मन खे करहो करहा कसर छॾिबे विख वधंदी पाए, इहो कॉन्सेप्ट बि लतीफ़ साईं हिन सुर यमन कल्याण में ॾिनो आहे। ऐं यमन जी माना जीअं तव्हांखे मां ॿुधायो त मन खे रोकणु आहे, त इन में साॻियो ई फ़लसफ़ो आहे वदतुल वजूद जो, साॻियो ई वदत कसरत जो कॉन्सेप्ट आहे, पर कुझु विख अॻिते लतीफ़ साईं आयो आहे हिन में। वठी जिन विध्यास वरी वेज ईसे थिया, तुर्त ॿधाऊं पटियूं रोज़ कयूं रास, हींअरा तनी पास घार त घायल न थी, इहो कॉन्सेप्ट बि असांखे लतीफ़ साईं हिन सुर में ॾिनो आहे। ॾिसो न, पुछियसि कुए जन तन तबीब न गॾिया, ॾेई ॾंब ॾॾनि पाणा ॾील ॾुखोयो, यानी कुएज जो ज़िक्र। अहिड़े तरीक़े सां ॿी जेका आम ॻाल्हि मां तव्हांखे हिन यमन कल्याण जी करणु चाहियां थो, उहा इहा आहे त यमन कल्याण में लतीफ़ साईं पतंगनि जो ज़िक्र कयो। पतंग मां तव्हांखे अॻु में कंहिं वीडियो में ॿुधाया हुआ त पतंग हिकु जीत आहे जेको आशिक़ आहे रोशनीअ जो, इन जे करे कुझु पतंगनि खे खामण सम्झो ख़बरूं लतीफ़ साईं जेका चयो आहे। या पतंग चाहीं पाण खे त अची आग उजाए, पचण घणा पचाया तूं पचण खे पचाए, वाक़िफ़ थी विसाए आग न ॾिजे आम खे। त हीउ जेको कॉन्सेप्ट पचण जो आहे, पतण जो आहे, या ही पतंग जो आहे, इहो कॉन्सेप्ट असांखे लतीफ़ साईं हिन सुर यमन कल्याण में ॾिनो आहे। मिसाल जे तौर ते सराह ॾिठमि से जनी साञा सराहण जी, तेग तनी जंहिंखे कटु न लॻे कॾहिं। हाणे सुर कल्याण ऐं यमन कल्याण ॿई बिटा सुर आहिनि, ईअं सम्झो त हिकु सिके जा ॿ पासा आहिनि, हिकिड़ो पासो कल्याण आहे त ॿियो पासो यमन कल्याण आहे। ॿिन्ही में तव्हां ॾिसंदो त वदानियत जो ज़िक्र थियल आहे, हिकिड़ाई जो ज़िक्र थियल आहे, मन खे रोकण जो ज़िक्र थियल आहे, सूफ़ीअ जे ख़ूबियुनि खे बयानु कयो वियो आहे, सूफ़ीअ साफ़ कयो धोई वर्क वजूद जो, तंहिंखां पोइ थियो जेरे पसंदि करे किरीअ जे, या सूफ़ी लाकूफ़ी कोन भाइंसि केरु, मंझाई मंझि विढ़े पधर नाहेसि पेर, जनी साणसि वेर थिए तनी जो वार। इहो कॉन्सेप्ट असांखे सुर यमन कल्याण में मिले थो। सो उमेदु आहे त असां हे जेके ॿिनि सुरनि जो इब्तिदाई तारुफ़ पेश कयो आहे मुंहिंजी यादो, यकीनन इहो तव्हांजे सम्झ में बि आयो हूंदो, यकीनन इन मां तव्हां रहनुमाई बि हासिलु कंदो। जॾहिं बि इन्हनि सुरनि खे पढ़ो त ज़रूरु इन्हनि सुरनि जा कुझु शेर तव्हांखे मक़बूल शेर जेके आहिनि, मशहूरु शेर आहिनि, इहे तव्हांखे यादि करणा पवंदा त जीअं बवक़्ति ज़रूरत तव्हां इन्हनि शेरनि खे ॿुधाए बि सघो, बयानु बि करे सघो, हिन जी वज़ाहत बि करे सघो। सो उमेदु आहे त अॼु कोई प्रोग्राम बि तव्हांखे वणियो हूंदो। सो वरी कंहिं ॿिए प्रोग्राम में कंहिं ॿिए मौज़ूअ सां गॾु हाज़िर थींदासीं। मोकिलाणी आहे जॾहिं पेर